सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी चयो आहे त वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन वाज़े कयो आहे लंपी स्किन जी बीमारी आम माण्हुनि में मुंतकिल नथी थिए। इहा बीमारी जो शिकार सिर्फ़ गांव माल थिए थो। मलीर में लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ जे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी एशिया जी सभ खां वॾी माल मंडी भैंस कॉलोनी जे दौरे बैदि डेयरी फार्म्स खे ख़िताब ऐं साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ बीमारी 100 सालनि खां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में हले पई, जंहिं सबबि को बि इंसानी नुक़सान नाहे थियो। हुन चयो त मुल्क में गोश्त जे एक्सपोर्ट $285 मिलियन आहे, जंहिं सां मुल्क जी मईशत खे छियो रसंदो। सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी चयो त लंपी स्किन बीमारी जो पहिरियों केस नवंबर में ज़ाहिर थियो, जंहिं बैदि वफ़ाक़ी हुकूमत खां घुर कई त बीमारी खे नोटिफाई कयो वञे। संदसि चवणु हो त लंपी वैक्सीन लाइ मुख़्तलिफ़ फर्मनि सां राब्तो कयो वियो आहे, जिन मां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां 4 फर्म राब्ते में आहिनि, जिन मां 3 कंपनियुनि जिन में 2 तुर्की ऐं 1 मिस्र जी कंपनी खे ऑर्डर ॾिनो आहे। सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी चयो त वॾी वज़ीर ऐं क़यादत जा थोराइता आहिनि, जेका हिन बीमारी जे हवाले सां फ़िक्रमंद आहे ऐं वज़ीर आला सिंध 2 ॾींहनि में समरी मंज़ूर कई आहे। उन मौक़े ते सेक्रेटरी लाइव स्टॉक तमीज़ुद्दीन खेड़े चयो त लंपी स्किन बीमारी ख़तरनाक आहे। उन सबबि कराची में 150 खां वधीक जानवर मरी विया आहिनि, जॾहिं त सिंध में बीमारी जानवरनि जो अंग 1 लख खां वधीक आहे।